पप्पा मूंखे बाइक वठी था ॾियो। छो बाइक छो स्कूटर आहे जो असांखे हिकिड़ो। हा पप्पा उहे त चवां न, गाॾी वरी असांखे हिकिड़ी आहे न, ऐं असां 4 ॼणा आहियूं त गॾु केॾे हली नथा सघूं असां सभु। पुट 4 ई गॾु त असां उहो बि न वेंदा आहियूं। चङा दफ़ा थियो तूं असां न हलियो आहे किथे बि। हा त पप्पा मां हिन करे त न हलियो आहियां न, 4 ॼणा माना माउ पीउ सां गॾु घुमण में तोखे घटिताई थी लॻे? हा माउ पीउ सां गॾु घुमे थोरो शर्म थी अचे, ऐं दोस्तनि सां गॾु घुमे थोरो शांति वधाई तुंहिंजी। पप्पा मां ईअं थोरी थो चवां यार। त पोइ पप्पा छा था चवां, वठूं हिकिड़ी गाॾी? यार हिन गाॾियुनि जे बारे में मूंखे ॼाण कान थी, तूं ॿुधाए कहिड़ी वठणु खपे। हा 2 मिंट बि मां सोचां थो पियो। गाॾी कहिड़ी वठिजे, गाॾी ॿुधायांव? बुलेट वठूं? बुलेट ये वारी कहिड़ी गाॾी आहे? अरे बुलेट ना आहे, मस्त लंबी गाड़ी जेकी आवाज़ कंदी आहे फट 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 फट। चमाट शिकीन में वरी हिन गाॾीअ जो नालो खयं त गाॾी वठी करे सॼे शहर में फट 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 भाई कंदो। सुबुह 7 बजे महिल कॉलेज लाइ गाॾी कढंदे ईअं फट फट करे सॼी बिल्डिंग वारनि जी निंडूं पिटाईंदे, माण्हू असांखे पिटूं हणंदो वरी पोइ। हा त पप्पा ॿ मिंट ॿी ॿुधायांव थो, 2 मिंट बीहो। ॿी असां उहो वठूं भला? हा वठो यामा R15 वठूं। R15 वारी कहिड़ी गाॾी आहे? अरे उहा न आहे पंहिंजी, उहा हुन में धूम धूम पिक्चर में न ॾेखारे थो इहा गाॾी? तोखे थोरी रेसर थियणो आहे, हिते लॻी पई नंढी नंढी गिटियूं, हिन गिटियुनि मां तूं रेसर गाॾियूं खणी घुमने? अरे पप्पा डुकाईंदुमि थोरी यार मां। हे चरिया पा झुकी करे गाॾी हलाए पई, उहा आहे न इहा गाॾी? माण्हू कलाक ॾेढ गाॾी हलाए, माण्हू कुॿ निकिरी अचे पोयां, माण्हू सिधो घुमी न सघे। हिकिड़ो कमु था कयूं, तूं स्कूटर हलाए, मां काई पंहिंजे लाइ सुठी वापारी गाॾी वठां थो। अरे यार पप्पा मां स्कूटर कीअं हलायां यार? पप्पा तंहिंखां चवां त विकिणे था छॾियो स्कूटर, जाम धुआं बि था निकिरनि ऐं मेंटेनेंस बि जाम थी करे। पप्पा तंहिंखां विकिणे था छॾियोसि। पप्पा तंहिंखां कार था वठूं। हा असां सभु वरी परे बि केॾे वञी सघंदा आहियूं पोइ। न कार त मां असुल न वठे, हुन जी रेस ऐं ब्रेक ॿई हेठि कदूंगी आहिनि। सुभाणे ग़लतीअ सां ब्रेक दॿाइण जे जॻह ते रेस दॿिजी वञे, असां माण्हू मथे हली वञे तुंहिंजी कार जे चकर में। पप्पा तव्हां ई ॿुधायो छा कयूं यार? बाइक बि न, कार बि न, त असां घुमूं कीअं पोइ यार? पप्पा ॿुधायो न तव्हां। पुट शौक़ु करण सां ज़िंदगी न हलंदी आहे, अकुल खपंदो आहे अकुल। हाणे मां ॿुधायां छा वठणु खपे? असां हाणे हिकिड़ो ऑटो था वठूं। ऑटो? हा ऑटो। हाणे मां तोखे फ़ाइदा ॿुधायां, अगरि अकुल सां सोचे त मां तो ॿुधायां तोखे फ़ाइदा छा आहिनि हुनजा। हाणे ॿुध, पहिरीं ॻाल्हि चैनी लाइ कंफर्टेबल आहे। अॻियां तूं ऑटो हलाईंदे, असां पोयां 3 वेठा हूंदासीं, हिकदमि कंफर्टेबल। पोयां डिकी बि आहे सामान रखण लाइ। उन खां पोइ सिखणु हिकदमि सिंपल आहे, काई वॾी ॻाल्हि न आहे। कोई स्टीयरिंग व्हील न आहे कार वांगुरु, हिकदमि बाइक वांगुरु हैंडल आहे जेको आहे। ऐं मुंहिंजा चङा दोस्त बि आहिनि ऑटो वारा, पाण ई सेखारे वठंदो, हुन टेंशन न आहे। 3 ॻाल्हि, ऑटो एवरेज सुठी ॾींदो आहे, वरी कार ऐं बाइक खां सुठी एवरेज आहे। ऐं तूं जेको शाम जो कलाकनि जा कलाक चकर हणंदो आहे गुल मैदान ते, पेट्रोल बर्बादु कंदो आहे, तंहिंखां तूं चकर सां गॾु भाड़ो खण, कोई कमाई जी कमाई बि थी वेंदी। ऐं चौथी ॻाल्हि, जेको सुबुह तूं कॉलेज वेंदो आहे त ॿारनि खे ऑटो खपंदो ई आहे इमरजेंसी में, ऐं तूं तकड़ि हूंदा आहिनि, कॾहिं एग्ज़ाम आहे त उन्हनि खां बि गॾु तूं निकिरी वञ, उहो बि भाड़ो अची वेंदो तोखे। बाक़ी त 4 ई गॾु त असां केॾे बि हली सघंदा आहियूं न, शादी वादी थी या कुझु थियो, केॾे निकिरी वेंदासीं गॾु असां सभु। पप्पा सुभाणे केॾी शादीअ ते हलणो हुजे त मां हाणे कोट पाए करे ऑटो हलायां? त पुट कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, थोरो परे वञी बीहारे अचे न, छा आहे पोइ? पप्पा त हाणे मां ऑटो हलायां? हे शर्म छा थो करे? काई घटिताई न करी आहे, कोई नंढो कमु न हूंदो आहे कोई बि, सम्झी? थोरो अकुल सां कमु वठि। हे बाइक ऐं कार ख़ाली शौक़ु थी, सम्झी? हलूं था सुभाणे ऐं सुठो ऑटो कोई ॾिसी था अचूं।